नारायण बाबलाणी साहब मां उन्हनि खे इनवाइट कंदुमि त 2-3 मिंट। साईं, मां लास्ट 11 सालनि खां सोशल मीडिया ते एक्टिव आहियां, फेसबुक ते, ऐं बिना के बजट जे अॼु असां दुनिया जे 100 कंट्रियुनि में पहुची चुका आहियूं ऐं लास्ट 3825 ॾींहं 4 तारीख़ पूरा थींदा। 3825 ॾींहंनि खां मां बिना रुके डेली सोशल मीडिया ते कोई न कोई सिंधियत जो नंढो मैसेज पोस्ट कंदो आहियां ऐं जेको अराउंड सॼे वर्ल्ड में पहुचे थो। हाणे सोशल मीडिया में ही मूंखे प्रेरणा ॾिनी एक्चुअली असांजो हिकिड़ो भाउ लेट हाणे गुज़ारे वियो, योगी चोटराणी भाई, जेके अलायंस ऑफ सिंधी इंटरनेशनल जा सेक्रेटरी हुआ। हुननि हिमथायो भाई तूं पंहिंजे पर्सनल ते तो खणी हिकिड़ो पेज ठाहे। उन पेज ते मां ही पेज ठाहे करे धीरे धीरे अॻियां वधसि। एॾो पावर आहे सोशल मीडिया में। 4 ॾींहं अॻु हिकिड़ी असांजी सिंधी न्याणी कैंसर पीड़ित आहे हॉस्पिटल में अहमदाबाद में। हुन लाइ अपील असां विधी कि भाई सभु ॼणा महिरबानी करे हुनखे थोरो थोरो बूंद बूंद करे हुनखे मदद कयो। कल्ह शाम ताईं 2,41,000 रुपया हुनखे मदद पहुची वई डायरेक्ट हुनजे अकाउंट में। त सोशल मीडिया में हेॾी पावरफुल आहे। तव्हां सभु ॼणा फेसबुक ते एक्टिव आहियो। पंहिंजे पंहिंजे शहर जी बि अगरि डेली हिकु हिकु न्यूज़ नंढी नंढी न्यूज़ बि विझूं त असां सॼे वर्ल्ड में छा छा एक्टिविटी थी रही आहे उहा असांखे ख़बर पवंदी। लास्ट 9 सालनि में मां घटि में घटि 4 खनि कंट्रियुनि में रहियो आहियां। त जिते बि रहियो आहियां मूंखे गांधीधाम जी स्पेशल माना 5 मिंट जे अंदरि न्यूज़ पहुची वेंदी आहे किथे बि हुजां मां वर्ल्ड में। एंड दिल्लीअ जी हिननि 2 शहरनि जी त मूंखे न्यूज़ इमीडिएटली मिलंदी आहे। केॾी महिल बम्बई जी न्यूज़ त 2-3 ॾींहंनि खां पोइ मिलंदियूं आहिनि, पर गांधीधाम एंड छोकी मां गांधीधाम जो आहियां त हुते मूंखे 2 मिंटे जे अंदरि सॼी न्यूज़ मां दुनिया जे कहिड़े बि कोने में हुजां मूंखे व्हाट्सअप ते अची वेंदी आहे। पोइ मां हुनखे अॻियां पोस्ट करे ॿुधाए छॾींदो आहियां। असां हिन सिंधी हेरिटेज पेज ते माण्हुनि जा जनम, माण्हुनि जूं वरसियूं, स्पेशली सिंधी जेके 10 त मां ॻोल्हे लधा जेके असांजा आर्मीअ जा जवान शहीद थी विया आहिनि। प्रेम रामचंदाणी साहब सभिनी खे ख़बर आहे, पर प्रेम रामचंदाणी जे अलावा 10 ॿिया असांजा आर्मी ऐं एयरफोर्स जा जवान जेके शहीद थिया असांजे भारत जे लाइ, असां हुननि जो बि इंफॉर्मेशन सॼो शेयर कयो आहे। त के बि सुठे कमु करण लाइ बजट जी ज़रूरत कान्हे। अॼु व्हाट्सअप फेसबुक जो ज़मानो आहे। मां ख़ाली इहो ई रिक्वेस्ट कंदुसि कि जेतिरो थी सघे असां सोशल मीडिया ते एक्टिव थी करे पंहिंजे सिंधियत खे वधाए सघूं था। ऐं हिकिड़ो स्पीक सिंधी ऐप मुंहिंजे पुटु ठाहियो हो, 15,000 खां मथे डाउनलोड थी चुका आहिनि। त अहिड़े टाइप जा एप्स अञा बि अचनि। 2 ॿिया एप्स हींअर नवंबर में असां लॉन्च कंदासीं। 1.5 महीनो हींअर 45 डेज़ मां अप्रैल खां वठी जून ताईं एब्सेंट हूंदुसि फेसबुक ते, छोकी मां कुझु हेल्थ जे हिसाब सां मां पंहिंजी किडनी मुंहिंजी वाइफ खे ॾेई रहियो आहियां। त 45 खनि ॾींहं मां एब्सेंट हूंदुसि। अगरि हिन विच में अगरि कोई बि माण्हू सेवा करणु चाहे त वेलकम, अची करे पेज संभाले, मां हुननि सभिनीनि जी शुक्रगुज़ार थींदुसि। त फेसबुक ते एॾो पावरफुल मीडिया आहे, सभु ॼणा असां यूज़ था कयूं। मां सभिनीनि खे अपील कंदुसि कि पंहिंजे पंहिंजे शहर जी न्यूज़ घटि में घटि पब्लिक खे शेयर कनि त दुनिया जे के बि कॉर्नर ते असां पहुची सघूं था। हुन लाइ के बि बजट जी ज़रूरत कान्हे। जय झूलेलाल।